इशू जंहिंखे चइजे ख़ौफ़नाक वाक़ियो पेश आयो आहे, बाहि जा वाक़िया पेश आया आहिनि। मेहड़ जे भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि लॻी आहे। उन बाहि जे करे 50 ऐं 60 ताईं जेके घर आहे, ईअं चइजे सॼो ॻोठ जो ॻोठ उहो उन जा घर आहिनि उहे सड़ी चुका आहिनि। इंसान जेके उते रहंदड़ केतिरा ई उन मां ज़ख़्मी आहिनि ऐं 8 माण्हू फ़ौत थिया आहिनि, जिन मां 4 मासूम ॿार आहिनि। ॿुधाए पियो वञे त 150 खां वधीक उन्हनि जो ढोर माण्हूअ जो गुज़र सफ़र जीअं त माल ते आहे, वॾी तादाद में ढोर आहिनि, उहे पिणु सड़ी मरी विया आहिनि। जेको घर जो सामान आहे, ट्रैक्टर ट्रालियूं चवनि था, ॿियो सॼो सामान आहे, किरोड़नि जी तादाद में सामान सड़ी चुको आहे। बाहि एॾी तेज़ी सां उन ॻोठ खे लॻी आहे जो उहा सॼे ॻोठ खे विकोड़े वई ऐं को घर उन में महफ़ूज़ न रहियो आहे। अफ़सोसनाक ऐं बदकिस्मती ऐं नाहिली उनखे चइजे जो सॼो राति ॻोठ सड़ंदो रहियो आहे, पर फायर ब्रिगेड उते न पहुती आहे, इंतिज़ामिया उते न पहुती आहे त उन ॻोठ खे वधीक सड़ण खां बचाइजे ऐं माण्हुनि जी जानियूं बचाए सघजनि। फायर ब्रिगेड न पहुचणु सबबु बाहि ॿरंदे ॿरंदे पाण ई विसामी वई आहे, नुक़सानु कंदे, जानियूं साड़ींदे, ज़ख़्मी कंदे, घर साड़ींदे आख़िर में पाण विसामी वई आहे। पर इंतिज़ामिया उते न पहुती आहे, जेको इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हिन वक़्तु एतिरा कलाक गुज़री चुका आहिनि, बिलावल भुट्टो इन जो नोटिस वरितो आहे, सिंध जे CM वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे, पर हिन वक़्त ताईं बि ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में न को MPA पहुची सघियो आहे, न डिप्टी कमिश्नर पहुची सघियो आहे, न इंतिज़ामिया जो को माण्हू पहुची सघियो आहे त ॻोठाणनि जी उन ॻोठ जी सार लहिजे त हिन वक़्तु उते छा पोज़ीशन आहे। केतिरा ई जेके माण्हू इस्पतालुनि में मौजूदु आहिनि, उते उन्हनि जी सार संभाल न लहण जा उहे सुवाल आहिनि। लाश इस्पतालुनि में पियल आहिनि। एॾो वॾो ई सान्यो पेश अचे थो ऐं इंतिज़ामिया जे मथां जूं बि नथी चुरे। त हिन अफ़सोसनाक सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त हीअ वाक़िया पेश अचनि था बाहि जा। फायर ब्रिगेड अमलो उहो कोन्हे को, फायर ब्रिगेड गाॾियूं किथे हूं, छो उते न पहुतियूं, इंतिज़ामिया उते छो न पहुती, चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु छा आहे। इन समूरी सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। इन फैज़ मोहम्मद ॻोठ खां अलावा बि साॻी ज़िले जे अंदरि अगरि असां सूरत हाल वठूं था, सीता रोड वेझो 50 घरनि खे बाहि लॻी आहे, अलाह ताला उनजो सड़ी वियो आहे। साॻे ई ज़िले जे अंदरि KN शाह वेझो 11 घरनि खे बाहि लॻी आहे, जंहिंमें 10 ढोर ऐं ॿियो सामान सड़ी वियो आहे। शाहपंज जो बि साॻी ज़िले जे अंदरि अचे थो, उन में 5 घरनि खे बाहि लॻी आहे। इन खां सवाइ सिंध जे अंदरि मदेजीअ में बाहि लॻी आहे, उन में 5 घर सड़ी विया आहिनि। नवाब वली मोहम्मद में 8 घर सड़ी विया आहिनि। सांगड़ में बि बाहि जा वाक़िया पेश आया आहिनि। ख़ासि तौर ते सॼी सिंध में जेको मौसमु हूंदो आहे, तूफ़ान हूंदा आहिनि, उन जे करे मिटीअ जो तूफ़ान बि लॻंदा आहिनि ऐं ॿिया बि खोड़ सारा सबब आहिनि। पर मौजूदा वक़्त में जेके तूफ़ान लॻनि था, उन मां हिकु को घर को चिड़ंग को सड़े थो, पर उन वक़्तु बर वक़्तु अगरि नोटिस न वठिजे ऐं बाहि ते ज़ाब्तो न ईंदो आहे त सॼा जा सॼा ॻोठ सड़ी वेंदा आहिनि। इन सूरत हाल में इंतिज़ामिया खे तहरीक वठण जी ज़रूरत हूंदी आहे, छो जो रोज़ु रोज़ु ही वाक़िया पेश अचनि था। अॼु जेको इंतिहाई अहम वाक़ियो आहे, इन समूरे सिंध जे अंदरि त वाक़िया अचनि था, पर फैज़ मोहम्मद चांडियो ॻोठ में जेको वाक़ियो आहे उहो क़यामत ख़ेज़ वाक़ियो आहे। क़यामत जहिड़ा मंज़र आहिनि, वीडियो ऐं फुटेजिस जेके आहिनि उहे ॾिसण जहिड़ा न आहिनि। ढोर मुआ पिया आहिनि, माण्हुनि जा सड़ियल जेके लाश आहिनि उहे पियल आहिनि। सॼो जो सॼो ॻोठ तबाह थी चुको आहे ऐं इन इंतिहाई अफ़सोसनाक वाक़िए खे असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असांखे मेहड़ मां असांजे KTN न्यूज़ जे रिपोर्टर अनवर आज़ाद कांधड़ो असांखे जॉइन कयो आहे। सीता रोड मां अलवरायो खोसो KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, उन असांखे जॉइन कयो आहे। काज़ी वाजिद महेसर साहिबु आहिनि, समाजी ऐं सियासी अॻुवान आहिनि, उन्हनि बि दादू ज़िले जा, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। असां कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते लाॻापियल माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल्हि कयूं ऐं तफ़सीली हिन ते ॻाल्हि ॿोल्हि करे सघूं त हिकु त मशीनरी किथे आहे, बजट म्यूनसिपालिटी जी केतिरी हूंदी आहे, छो एतिरी नाहिली आहे। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। तव्हांखे अनवर ऐं अलवरा साहिबु तव्हांखे वेलकम थो चइजे, वाजिद साहिबु तव्हांखे वेलकम थो चइजे। अनवर, ॻाल्हि ॿोल्हि जी शुरूआति तव्हां खां कजे। केतिरा कलाक हिन वाक़िए खे गुज़री चुका आहिनि, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, इंतिज़ामिया केतिरी पहुती आहे उते, कहिड़ो तहरीक वरितो वियो आहे, केतिरो नुक़सानु थियो आहे? जी साईं, ही मेहड़ भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद दुरियाणी चांडियो आहे, जंहिंमें गुज़िरियल राति ओचितो बाहि लॻण सबबु 50 खां वधीक जेके आहिनि ॻोठाणनि जा घर जेके आहिनि उहे सड़ी खाक थी विया। जॾहिं त इन दर्दनाक ऐं अफ़सोसनाक वाक़ियो जेको 18 कलाक अॻु पेश आयो हो, इन दिलि ॾुख ईंदड़ ऐं दिलि ॾारींदड़
वाक़े में बाहि जे वाक़े में हिक ई घर जा 4 ॿारड़ा आहिनि जेके ॻोठण वारे इमामदीन चांडियो उनजो ईअं सम्झो त वेड़ो ई वीरान थी वियो आहे। इमामदीन चांडी जा जेके 4 मासूम ॿारड़ा आहिनि, संदसि 3 पुट रशीद, मोर, आलम ऐं संदसि हिकु न्याणी आहे 4 सालनि जी नरगिस। इहे 4 ॿारड़ा उनजा फोत थी विया। जॾहिं त हिकिड़ो ॿियो ॻोठणो आहे बहार ख़ान चांडियो, इन बाहि जे वाक़े में उनजा 2 जेके मासूम ॿारड़ा आहिनि, संदसि 8 वरनि जो पुटु आहे अब्दुल रसूल ऐं 6 सालनि जी न्याणी आहे सवेरा, उहे फोत थी विया आहिनि। जॾहिं त ॿियो ॻोठाणो आहे रुस्तम चांडियो, उनजी मासूम न्याणी तहमीना 7 सालनि जी तहमीना फोत थी वई आहे। ऐं ॻोठाणे अकरम चांडियो जो 7 वरनि जो मासूम पुटु ज़मान चांडियो इन बाहि जे लपेट में अची सड़ी फोत थी विया आहिनि। 8 ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जा लाश हथाया आहिनि। जॾहिं त हिकु वधीक ॿारड़े जे फोतगीअ जा इतला आहिनि, पर हिन वक़्त ताईं उनजो लाश हथ अची न आहे सघियो। जॾहिं त इन बाहि जे हादसे में वाक़े में 4 जेके 6 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, उन्हनि खे मेहर अस्पताल बैदि ॻणतीअ जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। ही बाहि जो जेको वाक़ियो आहे उनखे 18 कलाक जेके आहिनि उहे गुज़री विया आहिनि। 18 कलाकनि में हुकूमती पार्टी जेका आहे पीपुल्स पार्टी, उन जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि इन ॻोठ फैज़ मोहम्मद दरियाणी में बाहि वारे वाक़े में 8 जेके आहिनि इंसानी जानियूं सड़ी फोत थियण वारे वाक़े जो जेतोणीक नोटिस वरितो वियो आहे, पर हैरत अफ़सोस इहो थिए थो त जेके आहिनि पीपुल्स पार्टी जे पीपीए जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी नोटिस वठण बावजूदि हिन वक़्त ताईं DC दादू, असिस्टेंट कमिश्नर मेहर ऐं मुख़्तियारकार मेहर समेत को बि इंतिज़ामी अमलदार जेको आहे उहो ॻोठ फैज़ मोहम्मद दुरियाणी चांडे में नाहे पहुतो। जॾहिं त पीपीए जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े हुकूमती पार्टी जेका आहे PP, उन जे मक़ामी उहिदेदारनि खां वठी ज़िले सतह जे उहिदेदारनि ऐं यूनियन काउंसिल जे उहिदेदारनि समेत जेके इलाइक़े जा मकानी इदारनि जा अॻूणा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि मां बि को इन ॻोठ में लड़ी नाहे आयो। हिन वक़्तु जेके बाहि मुतासिरीन आहिनि, इन बाहि जे जेको वाक़े में हादसे में 150 खां वधीक ढोर आहिनि जेके ॻोठाणनि जा, उहे सड़ी विया। 2 ट्रैक्टर ट्रालियूं सड़ी वयूं, हंध बिस्तरा सवे मन अनाज सड़ी वियो, कुकड़ियूं सड़ी वयूं। पर जेके ॻोठाणा आहिनि हिन वक़्तु खुले आसमान हेठि निटण उस में वेठल आहिनि, उन्हनि जी का बि वाहर थी न आहे सघी। उन्हनि जे लाइ पीअण जे पाणीअ जो इंतज़ाम थी न आहे सघियो, उन्हनि जे खाद खुराक जो इंतज़ाम थी न आहे सघियो। पर अफ़सोस त उन्हनि खे हिन वक़्त ताईं टेंट बि मुहैया करे न आहिनि ॾिना विया त जीअं उहे हिन जेको सख़्तु तपश ऐं सख़्तु गर्मी में उहे के थधी जाइ ते वेही सघनि। उन्हनि खे हिन वक़्त ताईं ॿियो त ठहियो, पर टेंट बि मिली न आहिनि सघिया। ऐं हिन वक़्त ताईं को बि उते इंतिज़ामी अमलदार तोड़े हुकूमती पार्टीअ जो अॻुवाण, को मक़ामी हुजे, तालके जो हुजे या ज़िले जो, उहो बि अची न आहे सघियो। ऐं हिकिड़ो दिलि ॾुखोईंदड़ ऐं दिलि ॾारींदड़ बाहि जो इहो वाक़ियो पेश आयो आहे ॻोठ फैज़ मोहम्मद दुरियाणी चांडियो में। ऐं हिन वक़्तु ॻोठाणा जेके आहिनि उहे बेयारो मददगार रोअंदा, दाऊं कंदा ऐं मातम कंदा रहनि था, पर उन्हनि जी हाल भाई ऐं उन्हनि जी वाहर लाइ को बि अॻिते अची न आहे सघियो। मां तव्हांखे ॿुधायां त हूअं त मेहर तालुके में 50 खां वधीक NGOs सरगर्म आहिनि, उन्हनि वटि लखें करोड़े रुपयनि जा प्रोजेक्ट आहिनि, पर हिन वक़्त ताईं उन समाजी तंज़ीमुनि NGOs मां बि को उते लड़ी नाहे आयो ऐं जीअं मुतासिरीन जी वाहर थी सघे। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां अनवर आज़ाद जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हो। असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि, कहिड़ी ॾुखोईंदड़ ऐं तकलीफ़ ॾींदड़ सूरताल ॿुधाए रहिया आहिनि त जॾहिं ॻोठु सॼो सड़ी वियो आहे, माण्हू सड़ी विया आहिनि, हिन वक़्तु इंतिज़ामिया तरफ़ां फ़क़ति टेंट जेको उते जेके खुलियल आसमान हेठि माण्हू वेठल आहिनि, उन्हनि खे इन निटण उस में सख़्तु गर्मी जी सूरताल आहे, न बिजली ॾिनी थी वञे, न पखा ॾिना था वञनि। माण्हू त इहो ई मुतालबो करे रुॻो उन्हनि खे टेंट ॾिनो वञे, छांव ते विहनि, खाद खुराक उन्हनि खे ॾिनी वञे। हीअ सूरताल आहे। अनवर, छा फायर ब्रिगेड भला का कोन्हे मेहड़ में या दादू ज़िले जे अंदरि जो उते पहुचे हा ऐं बर वक़्तु अगरि उते पहुचे हा ऐं बाहि विसां हा त एतिरो वाक़ियो पेश न अचे हा? छा सूरताल आहे? हेॾी बजट आहे मेहड़ जी, छाजे करे आहे? मेहर जी म्यूनिसिपल जी हूअं त नाले में करोड़े रुपया बजट आहे ऐं हिते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनखे 2 फायर ब्रिगेड गाॾियूं बि जेके आहिनि उहे मिलियल आहिनि।
पर असलम साहब हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन हफ़्ते दौरान 10 ॻोठनि में बाहि जा वाक़िया पेश आया आहिनि, पर हिकु ॻोठ में बि मेयर जी फायर ब्रिगेड नाहे पहुती। मेयर जी फायर ब्रिगेड ऑफिस जेका म्यूनिसिपल ऑफिस आहे बेटो रोड ते, उन खां चंद क़दमनि ते हिकु पेट्रोल पंप खे ॾींहं जो बाहि लॻी, पर उते बि फायर ब्रिगेड गाॾी न पहुची सघी। हीउ जेको बाहि जो वाक़ियो थियो आहे ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में, त इन वाक़े हिकु ई राति में 3 ॻोठनि में बाहि जा वाक़िया पेश आया। जीअं तव्हां मूंखां अॻु में उन जो तफ़सीली ज़िक्र कयो त मेयर जे भरिसां कोलाची इंदस हाईवे ते क़ाइमु हिकिड़ो वॾो शहर आहे, उते बि प्राइमरी बिल्कुलु अनवर पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। काज़ी वाजिद मैसर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। काई साहब, हीअ सूरत हाल जुड़ी आहे, हेॾे जदीद दौरु आहे, उन में मेहर जे भरिसां हेॾो सानियो पेश अचे ऐं उन टाइम त रोकथाम न थी सघी, फायर ब्रिगेड न पहुची सघियूं। हिन वक़्त ताईं बि केरु उते इंतिज़ामिया न पहुती आहे। तव्हां सियासी समाजी अॻुवाण हो, छा चवणु आहे तव्हांजो? साईं, हीउ वाक़ियो गुज़िरियल राति 8 वॻे थियो आहे। जीअं त कल्ह हिते तमामु घणो तूफ़ान हुयो ऐं उतां फायर स्प्रेड थी आहे, त 8 बजे राति खां वठी बाहि शुरू थी आहे। तमामु वॾो जानी नुक़सान बि थियो आहे। जीअं अनवर बि तव्हांखे ॿुधायो त 8 मासूम ॿार बाहि में सड़ी शहीद थिया आहिनि ऐं 9 अञा मिसिंग आहे ऐं काफ़ी माण्हू ज़ख़्मी आहिनि जेके लाड़काने अस्पताल में आहिनि। ऐं मां हिते फैज़मंद ॻोठ में मौजूदु आहियां ऐं जेका हिते मां सूरत हाल ॾिठी आहे, यकीन कयो दिलि रत जा गुड़ा पई रोए त हिननि माण्हुनि खे, मासूमनि खे न पाणी थो मिले, न हिननि खे को फूड मिलियो आहे। हितां जा माण्हू बेयारो मददगार रोडनि ते जा बचा वठी, जेके बचा आहिनि उन्हनि खे वेठा आहिनि, वठी वञी करे उते वेठा आहिनि। हिननि जा ढोर मरी विया आहिनि, उहे सड़ी विया आहिनि, हिननि जा घर सड़ी विया आहिनि। इंतिज़ामिया नाले का शइ कोन्हे ऐं हिन जो फ़र्ज़ु थिए थो त इंसानी हक़नि जे बुनियाद ते हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, जिते असांजो हियां ॾाढींदड़ वाक़ियो जेको मां ॾिठो आहे, मूंखां बर्दाश्त कोन थो थिए। मां पीपल्स पार्टी जी क़यादत मथां खां वठी करे मां साईं मुराद अली शाह खे अर्ज़ु थो कयां, साईं जिते तव्हांजा हेलीकॉप्टर अलाए किथां खां किथां जे घड़ी में पहुचनि था, त हीअ इंसान आख़िरकार हिननि खे कहिड़े ॾोह जी सज़ा आहे? आम ज़िंदगी में बि हीअ जेका तमामु ॾुतल ज़िंदगी गुज़ारनि था, पर जॾहिं हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे त तव्हांजो को बि माण्हू हिते मौजूदु कोन्हे। समाजी इदारनि में मुंहिंजो पंहिंजो इदारो ऐं तरतीब इदारो जेको आहे उहो हुते असां पहुची चुकासीं। असां ॾिठीसीं सूरत हाल ते तमामु घणी हालत ख़राबु आहे। हितां जा MNAs, हितां जा MPAs, किथे आहियो तव्हां? हिन वक़्तु जन्नत कमाइण जो टाइम आहे। एॾी वॾी गर्मी में जिते मासूम ॿारड़ा, हिकु त एॾा वॾा नुक़सान थिया आहिनि, जेको हुते माण्हू वञे थो त दिलि जेका सो रत जा आंसू पई रोए। ऐं हिते जेका सो इंतिज़ामिया नाले का शइ कोन्हे। फायर ब्रिगेड वारनि सां ॻाल्हाए, असांजी फायर ब्रिगेड ख़राबु आहे, उहो सिस्टम कोन्हे। आख़िर ही असां कहिड़े ऊंदाहे दौर में रहूं पिया। आख़िर हिन अवाम खे कॾहिं रिलीफ मिलंदो? हिते ही छो नथा पहुचनि? हिते असांजा उमेदवार, हिते असांजा खटियल नुमाइंदा छो नथा पहुचनि? छो नथी फैज़ मोहम्मद ॻोठ जी मालिकी थिए? ऐं जेको आहे सो ही तव्हां काछे वारी पटी ॾिठो, जिते न पीअण जो पाणी आहे, का सहूलियत कोन्हे। हिते अची करे मां वेठो आहियां। मां मेहर जी इंतिज़ामिया, कैन शाह जी इंतिज़ामिया, PS 76 जो ही तक जो ॻोठ आहे, ऐं उन्हनि खे चवां थो अचो हिते अचो। मां हिते बीठो आहियां। हिते माण्हू जी वहार कयो, हितां माण्हू जी मालिकी कयो। यकीनन ही जेको टाइम आहे हिननि जी सपोर्ट करण जो, ऐं ही जॾहिं उमेदवार हिते इंशाल्लाह जॾहिं वरी ॿीहर ईंदा त उन्हनि खे ही माण्हू ॿुधाईंदा तव्हांजो असां केतिरियूं इज़तूं था कयूं, तव्हां असांखे कहिड़े इज़त सां लॻायो आहे। यकीनन तमामु वॾो लॉस आहे। हिननि जी पूरी मालिकी थियणु खपे। हिननि खे शेल्टर खपे, हिननि खे टेंट्स खपनि, हिननि खे मेडिसिन्स खपनि। का मालिकी कोन्हे। मां हिन ग्राउंड ते मौजूदु आहियां ऐं मां इहे सॼी दादू ज़िले जे अंदरि एतिरी वॾी बजट आहे। मेहर तालुके जी पंहिंजी बजट आहे, मदनी वसीला बि खोड़सार आहिनि, चूंडियल नुमाइंदा बि मौजूदु आहिनि, बजट ज़िले जी बि आहे, पोइ एॾी बहसी छाजे करे आहे? सर, मसइलो असां वटि इहो आहे त चूंडियल नुमाइंदा चवण में चऊं था मौजूदु आहिनि, किथे आहिनि? 8 कलाक 8 बजे राति जो जेका बाहि लॻी आहे, यकीनन असांजे मेहर खां कोई 15-16 किलोमीटरनि जो पंधु आहे ऐं अची सघिजे पियो। उन्हनि मां केरु अचण लाइ तयारु कोन्हे। हाणे जॾहिं तव्हां अचण लाइ तयारु कोन आहियो, जॾहिं असांजी नियत में कमु करिणो न आहे, त पोइ कीअं थींदो? बजटूं बि आहिनि, बजटूं किथे थियूं वञनि उहे अचे उहे ॿुधाइनि, किथे था ख़र्चु कयूं। एमरजेंसी बेसिस ते ही जेका असां वटि सीज़न हले पई, हिन वटि मटी या तूफ़ान ईंदा आहिनि ऐं पोखूं सड़ंदियूं आहिनि। कुझु वक़्त में असांजी कणकुनि खे बाहि लॻी, 2 ॿारियूं उते जेके सड़ियूं, ग़रीबनि जा नुक़सान पिया थियनि। पर मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायां त असां मथां खां वठी, मूंसां साईं पीर मज़हरुल हक़ साहब अॻूणा सीनियर मिनिस्टर जेके लंडन में आहिनि, उन्हनि मूंसां राब्तो कयो आहे ऐं तफ़सील वरिता आहिनि। पीर मुजीबुल हक़ साहब MPA आहिनि दादू तालके जा, उन्हनि मूंसां राब्तो कयो आहे त छा सिचुएशन आहे, असांखे तव्हां
हालात ॿुधायो त कहिड़े तरफ़ आहिनि। मां हुननि खे बि रिक्वेस्ट कई आहे त साईं पहुचो हिननि माण्हुनि जी वाहौर कयो। काई साहब, बाक़ी तव्हां हुते बजेटूं मौजूदु वग़ैरह हो? ई कागज़नि में आहिनि, तव्हां यकीनन मेहर शहर जेको आहे बिल्कुलु। उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो, काई साहब, कंहिं शहर बि तव्हांखे जी जी ॿुधाईंदो अस्पताल तक उहो बिल्कुलु, तव्हां हुते मौजूदु हो त तव्हां ॾिसी रहिया हो त केतिरो वॾो नुक़सानु थियो आहे, तव्हांखे छा पियो नज़र अचे? साईं तक़रीबन 300 खां वधीक ॻोठ घर जेके आहिनि उहे सड़ी चुका आहिनि। अच्छा। ऐं ही मासूम ॿारड़ा जंहिं कमरे में वञी लिका, उनजी छिति किरी पई, कखां बि छिति हुई, उनजी बाहि उन्हनि खे वकोड़े वई, उते सड़ी विया। ट्रैक्टर माण्हुनि जा बीठा हुया उहे सड़ी विया, ऐं माण्हुनि जा अन्न फसल जा जेका उनजी सारियूं चांवर जेके उहे सड़ी विया, घर सड़ी विया, जेके बि उन्हनि जा हंध टपर उहे सड़ी विया। किथे खां वधीक नुक़सानु आहे ऐं मां यकीनन जो चवंदुसि त फौरन हिननि जी रिहेबिलिटेशन थिए ऐं फौरन हिननि जी मालिकी थिए। काई साहब, आख़िर सवाल तव्हां खां कंदुमि, पोइ हेतिरो वॾो सान्यो थिए थो, तव्हां हुते मौजूदु बि, माण्हू सड़ी विया, घर तबाह थी विया आहिनि, असांजो मुआशिरे में भला एॾी बहस थी वियो आहे छा? माण्हू एॾो पको थी वियो आहे छा चूंडियल नुमाइंदा हुजनि जो हींअर ताईं त अगरि ॿिए के सुधरियल मुआशिरे में हुजे हा त लखनि जी तादाद में माण्हू को हुते सामान खणी पहुचे हा, को टेंट खणी पहुचे हा, को मुतासिरनि सां सार लहणु पहुचे हा। पंहिंजे मुआशिरे जी कहिड़ी तस्वीर बि जुड़े? सुधरियल मुआशिरे में कॉन्टीजेंसी प्लान्स हूंदा आहिनि, जेके असांजे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स आहिनि उहे कॉन्टीजेंसी प्लान्स रखनि, एमरजेंसी लाइ पैसा रखिया वेंदा आहिनि। पर असल में ॻाल्हि इहा आहे, हिते सिर्फ़ु शो करिणो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे, ऐं हिन जी नियत में ई न आहे जेको कमु करिणो आहे। मां पुछां थो DC साहिब खां, मां पुछां थो डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया खां त तव्हांजो कॉन्टीजेंसी प्लान छा आहे? जी। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता एॾो वॾो वाक़ियो थिए थो, बोड अचे थी, ज़िलज़िलो अचे थो या फायर स्प्रेड, तव्हां वटि प्लान छा आहे? तव्हां कीअं हुनखे रेस्क्यू कंदा? तव्हांजूं गाॾियूं जेके हिते म्यूनिसिपल में बीठियूं छा उहे पाणी जा छिंकार ॾींदियूं छा रोडनि ते? जॾहिं ही हेॾो वॾो वाक़ियो थिए थो उते नथा पहुची सघनि त पोइ बाक़ी कमु करे थो। हिननि खे असांजे चूंडियल नुमाइंदनि खे वेहणु खपे, हिन ऑफिसर ब्यूरोक्रेसी खे पाण सां वेहणु खपे ऐं हर साल इहो चेक कयो वञे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता सुधरियल मुल्कनि में ईअं ई थींदो आहे, सुधरियल मुल्कनि में ईअं ई थींदो आहे, तूं पंहिंजे कॉन्टीजेंसी प्लान्स ठाहींदा आहिनि। ठीकु आहे, बिल्कुलु काई साहब, काज़ी वाजिद मैसर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। अलावारा खुसो साहब, सीता रोड जे भरिसां बि, सीता रोड बि केतिरा ई घर सड़ी विया आहिनि ऐं उते बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं वाक़िए जा सबब छा आहिनि? फायर ब्रिगेड उते पहुती या उते बि न पहुती आहे? जी असलम, सीता रोड में राति बाहि जा 2 वाक़िया पेश आया। जीअं तूफ़ान शुरू थियो त ॻोठ भाई खान अरवल में बि बाहि लॻी वई ऐं उन दौरान ई जेका वॾी ख़ौफ़नाक बाहि हुई उहा हिते जेका ॻोठ हुयो रजुब रिंद, उन में इहा बाहि लॻी वई, जिते बाहि ख़ौफ़नाक बाहि सबबु आस पास जा जेके ॻोठाणा माण्हू हुया उहे निकिरी पिया ऐं उन्हनि इमदादी कारवायुनि लाइ प्रतापत ते जेका सूरत हाल हुई, एॾी ख़ौफ़नाक सूरत हाल हुई जो बाहि जे वेझो केरु वञण जे लाइ तयारु न हुयो। त ॿराड़ी जा ॻोठाणा आहिनि जेके ॻोठ जे चो तरफ़ पलाल रखनि था, या उन्हनि जे जेके लोढ़ आहिनि, उन्हनि लोढ़नि खे जेके बाहि लॻे थी त उहा आसमान सां ॻाल्हियुनि जे करे थोरे ई टाइम में उहा जेका बाहि 50 घरनि खे वकोड़े वई ऐं बाहि तेज़ थींदी वई। पर उन दौरान जेके आस पास जा जेके बि ॻोठाणा सभु निकिरी पिया ऐं उन्हनि अचे पंहिंजी मदद पाण त बाहि ते मुड़सी करे ज़ाब्ते आणण जी कोशिशि कई ऐं फायर ब्रिगेड बि देरि सां पहुती, पर उन खां अॻु में ई ॻोठाणनि जेको आहे काफ़ी हुन ते ज़ाब्तो आणे वरितो, जंहिं करे वधीक जेको घरनि ते अंदरि बाहि न पहुची सघी। बाक़ी जेके ॿाहिरियां आहिनि ऐं हिकु घर जेको आहे ॻोठाणो पोरत आहे मोहम्मद मिठल रंद, उन जो घर मुकमिल तौर ते सड़ी वियो, उनजो अनाज वग़ैरह उहो घर सड़ी वियो। जॾहिं त ॻोठ भाई खान अरवल में जेका बाहि लॻी उन में बि ॻोठाणो हुयो अयूब अरवल, जंहिंजो घर मुकमिल तौर ते सड़ी वियो, अनाज खटूं सामान लोढ़ा उन जा सभु सड़ी विया ऐं उहो पाण जेको फायर ब्रिगेड लाइ परेशान हुया, पर उते फायर ब्रिगेड सुबुह ताईं बि कोन पहुती, उन्हनि ॻोठाणनि पाण ज़ाब्तो आणे छॾियो ऐं बाहि बंदि करे छॾी। हाणे असलम भाई, जॾहिं बाहि जा वाक़िया अचनि था त बाहि जे वाक़िए दौरान जॾहिं ज़िले में हिकिड़ा 2 या 3 फायर ब्रिगेड हुजनि थियूं, जीअं दादू में आहे, मेहर में आहे, खेरको नाथन शाह में, हाणे हिन वक़्त ते हिकु इलाइक़े में 5 वाक़िया थी था वञनि बाहि जा, त फायर ब्रिगेड किथां पूरी थी सघंदी? हाणे सीता रोड शहर जेको आहे 1 लख खां वधीक आबादी वारो शहर आहे ऐं उनखे पस गिरदाई जेका आहे उहा बि लखनि ते ई मुश्तमिल आहे ऐं कचे जो इलाइक़ो जेको लॻे थो उहो हितां दादू खां वठी अचे थो, जेको फुलजी खां वठी ऐं राधण ताईं, इन एरिया खे कवर करण जे लाइ का बि हिते फायर ब्रिगेड जो बंदोबस्तु थियल कोन्हे को। जॾहिं अहिड़े टाइम दौरान जॾहिं बाहि जो वाक़ियो थिए थो त इंसान सिर्फ़ु फायर ब्रिगेड लाइ ई पतोड़े थो ऐं उन वक़्तु जेका मुतासिर माण्हुनि जी मदद या वाहिर करे सघिजे थी उहा फायर ब्रिगेड जे ज़रिए ई करे सघिजे थी। मुतासिर माण्हू बि इहो ई दावो कंदो आहे
त फायर ब्रिगेड वारे खे इतला कयो ऐं आम माण्हू बि सभु को फ़ोनूं खड़काईंदो आहे त फायर ब्रिगेड वारा पिया अचनि, पर ज़ाहिर आहे उन्हनि खे टाइम बि हुजे थो, मुफ़ासिलो बि हुजे थो, उन्हनि जूं गाॾियुनि जी मौजूदगी जो सुवाल बि हुजे थो, ऐं उन्हनि जूं जेके असलम ऑफिसूं आहिनि उहे बि विच शहर में आहिनि। जीअं दादू जी ऑफिस आहे, फायर ब्रिगेड वारनि जी जेका स्टाफ आहे उहो बि विच शहर में आहे, खिरपुरनाथन शाह में बि आहे, उहो बि विच आबादी में आहे, मेहड़ में आहे। अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे गाॾियुनि खे निकिरण में वॾो टाइम थो लॻे। इन्हनि गाॾियुनि खे या त अहिड़े टाइम ते अहिड़े वक़्त में जेको चालीहो आहे या बाहि जी मौसम आहे त ॿाहिरि रेडी रखिजे किथे रोड ते या अहिड़ी जाइ ते रखिजे जिते जल्दी में पहुची सघनि त इहे नुक़सान खां बचाए सघनि। इन जे लाइ ख़ासि उपाउ वठणा पवंदा। हाणे सीता रोड एॾो वॾो आबादी वारो शहर आहे, उते फायर ब्रिगेड न हुजणु वॾी नाइंसाफ़ी आहे। त सीता रोड शहर टाउन कमेटी बि आहे ऐं जेको आहे उते फायर ब्रिगेड हुजणु खपे। कचो काचो जेको इलाइक़ो हुनखे चोतरफ़ लॻे थो, लखे आबादी आहे, उन्हनि जे बचाव लाइ कुझु त उपाउ हुजणु खपनि बिल्कुलु जेके हिते के अलावा खोसो पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। कंबर लिगारी असांखे जॉइन कयो आहे। कंबर लिगारी अॻूणो टाउन चेयरमैन ऐं पीपी सिंध काउंसिल जो मेंबर पिण आहे। अस्सलाम वालेकुम लिगारी साहब। वालेकुम सलाम। लिगारी साहब, मेहड़ में एॾो वॾो वाक़ियो पेश आयो आहे, उते वॾी तादाद में घर सड़ी विया आहिनि, माण्हू सड़ी विया आहिनि, तमामु वॾो जानी माली नुक़सानु थियो आहे। सीता रोड में बाहियूं लॻियूं आहिनि, उते बि घर सड़ी विया आहिनि। हेॾो वॾो ज़िलो, इन जी एतिरी वॾी बजट हुजे थी, फायर ब्रिगेड उते कोन्हनि के, आख़िर में इहे बजट वञे काॾे थी, एॾी नाअहली छो आहे? मुंहिंजा पापा ॿुधायां त मेहर में हिकु फायर ब्रिगेड में जेके हिकिड़ी नाकार आहे, हिकिड़ी हले थी। हिते असां वटि चेक ऐं बैलेंस कोन्हे, हिते एॾी करप्शन आहे, को पुछण वारो कोन्हे त टाउन जे टीमूं हेॾा पैसा खाइनि था, उन खां को हिसाब वठण वारो कोन्हे। असांजा मेंबर साहिबान, वज़ीर साहिबान हिते रहण लाइ तयारु कोन्हनि, हिते अचण लाइ तयारु कोन्हनि। वरी जे सच चऊं था त हो असां ते कावड़िया था वठनि। मथे क्यादत ते चई असां थकिजी पिया आहियूं। सीता रोड जी हालत मां तव्हांखे ॿुधायां त हिते असां वटि फायर ब्रिगेड कान्हे। हिते जॾहिं मां चेयरमैन हुयुसि, मां तव्हांखे अर्ज़ु कयां, मां मुंहिंजे आल्टरनेटिव करे उनखे पंहिंजे उनखे टेंट खे मां हिकिड़ी पाणी जी मशीन हणाए, मां जो इमरजेंसी में उहा असांखे कमु अचे। मां चई बीठुसि सीएम साहिब खे, साईं नासिर शाह खे, असांखे फायर ब्रिगेड त ॾिनऊं। मां दरख़्वास्तूं ॾिनियूं। हाणे बि MP MLA साहिबान आहिनि, हिननि जूं बजटूं आहिनि, हिननि खे पैसा आहिनि। हिकिड़ी फायर ब्रिगेड नथा सीता में ॾेई सघनि असांखे। सही माण्हुनि सां ज़ुल्म पे थो थिए। हे सॼो ॻोठ हिते रिंगनि जो सड़ी वियो आहे, हिकिड़ो घर न बचियो आहे। मां ओॾी महिल बर वक़्तु पहुतो आहियां, मां DC साहिब खे चयो आहे कि वीचारे फायर ब्रिगेड मोकिली आहे। ॻाल्हि इहा आहे मुंहिंजा भाउ त जेसि ताईं हिते सुठा माण्हू न ईंदा, इहे सुठा चेहरा न ईंदा, इहे साॻा चेहरा 20 सालनि खां वेठा MP MLA थियनि, उन्हनि खां माण्हू नफ़रत था कनि। मां पंहिंजी चादत खे ॿुधाए चुको आहे त असांजे पार्टी में सुठा माण्हू बि आहिनि, आणियो उन्हनि खे, हिननि में जान छॾायो। अच्छा लिगारी साहब, तव्हां उते पहुचो था, पर हाणे ज़िले जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, MNAs बि आहिनि, MPs बि मौजूदु आहिनि। एॾो वॾो वाक़ियो मेहड़ में पेश अचे थो, जंहिंमें एतिरा इंसान सड़ी था वञनि, ॻोठ तबाह थी वियो आहे। छा चूंडियल नुमाइंदनि तां भला इतला न पहुतो हूंदो छा? बिल्कुलु पहुतो आहे, पर हुननि खे हिते नांग थो खाए। हिते हिकिड़े ॾींहं खां वधीक नथा रही सघनि। हिकिड़ो ॾींहुं अचनि था, सुबुह जो राति जो विया, राति जो आया, सुबुह जो विया, वरी जे अचनि था त कंहिं वटि उज़र ख़्वाही, कंहिं वटि दावत। हेॾा हिते खेॾियूं असां, हिते लॉबी लॻी पई आहे। हिते हर को हिक ॿिए जी माना लॉबीअ में मदद पे थो करे। चेन लॻी पई आहे लॉबी जी। हिते कंहिं बि सुठे माण्हूअ खे नथा आणणु ॾियनि। हाणे को माण्हू इनकलाब आणनि, माण्हू चया त उहे सुठे माण्हू खे वोट ॾियनि त उहे असेंबली में अचनि। हे साॻा माण्हू हिन खां मां इहो थो चवां, माण्हू हिन खां नफ़रत था कनि। पार्टी सां माण्हुनि जी मोहबत आहे, पर हिन खां नफ़रत आहे। छा ख़्याल मूंखे हेॾो आई अथव? घणो थो रहे मेहड़ में, रुगो पैसे जो पोयों हिन कम
पाण जे पैसो कमायूं। DMO कंहिंखे थो पैसा ॾे पुछो, मेयर जे DMO को हिसाब वठो, खेरपुर जे DMO को हिसाब वठो, काॾे था पैसा वञनि? सीता जे DMO को हिसाब वठो, या साॻी त सीता जी जॾहिं मां मेरो न पाणी जी खोटी हूंदी, न सफ़ाई बहितर हूंदी, हर शइ बहितर। हाणे छो हे हाल थियो? हिकिड़ो माण्हू हलियो वियो त तबाह हो बर्बाद थी वई टाउन कमेटी, पोइ पुछण वारो वधीक कोन्हे। CM साहिब खे चई बीठाऊं, उहो अणु कुझु निकिरो पियो आहे, मिलण लाइ तयारु कोन्हे, वधीक ॻाल्हि आहे। अच्छा लिगारी साहब, म्यूनसिपालिटी जो केॾो वॾो किरदारु हूंदो आहे सॼी दुनिया जे अंदरि, असां वटि म्यूनसिपालिटीअ जी अहमियत एॾी ख़तमु कई वई आहे, छाजे करे? सही तो कहा, करप्शन है मुतकिबला। करप्शन तव्हां कंदव, पैसा खाईंदो, पैसा न बचंदा, काॾों थींदो? हाणे मूंखे ॿुधायो, जेके मासूम मुआ आहिनि, नव मासूम मुआ आहिनि, जेके बेहर जे भरिसां वाक़ियो थियो आहे, खाते में खून वेंदा, पंहिंजे खाते में इहो मर्डर थींदा, पंहिंजे खाते में वेंदा। हिकिड़ो अलाह साईं जे तरफ़ां त हिकिड़ो थियो ॿार, पर तव्हां हुनखे ज़ाब्ते लाइ फायर ब्रिगेड दाणी अथव, न मोकिलींदव त छा थींदो आख़िर? अच्छा इनकलाब ईंदो, इनकलाब। बिल्कुलु लिगारी साहब, एतिरा बिल्कुलु लिगारी साहब, माण्हू जी बिल्कुलु लाज़मी आहे, माण्हूअ जी दां, माण्हूअ जी कावड़ रहे थी, अगरि उन्हनि सां इन क़िस्म जी रविश रहे थी। माण्हू लिगारी साहब वोट ॾियनि था, चूंडियल नुमाइंदनि खे चूंडाइनि था, पोइ जॾहिं चूंडियल नुमाइंदा चूंडिजी वञनि था, पोइ माण्हुनि सां उन्हनि जी रविश एॾी बहसी छाजे करे हुजे थी? साईं, हाणे उहो त सुवाल उन्हनि खां पुछो। मां त 20 दफ़ा रड़ियूं करे पंहिंजे पार्टी मीटिंगुनि में हीअं सच चयो त मुंहिंजा दुश्मन थी था वञनि, मुंहिंजा दुश्मन थी था वञनि, मूंखे हथ सां कटनि था, त मूंखे पंहिंजी क़यादत ते नाज़ आहे, मूंखे पंहिंजी क़यादत ते भरोसो आहे। मुंहिंजी क़यादत हाणे पीपुल्स पार्टी मुंहिंजी क़यादत आहे। इंशाअल्लाह ताला हिन असेंबली में, हिन क़ौमी असेंबली में, हिन सूबाई असेंबली में सुठा माण्हू ईंदा। महिरबानी, बिल्कुलु महिरबानी कंबल लिगारी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हांखे ATV न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। अनवर आज़ाद, लिगारी साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी पे, हाणे सवाल पैदा थियनि था खोड़ सारा त जॾहिं CM नोटिस वरितो, बिलावल भुट्टो नोटिस वरितो आहे, डिप्टी कमिश्नर बि नथो उते पहुचे, इंतिज़ामिया असिस्टेंट कमिश्नर्स बि उते नथा पहुचनि, हिन वक़्तु ॻोठ जी इहा सूरत हाल आहे। तव्हांजी कंहिं इंतिज़ामिया सां राब्तो थियो आहे त उहे छाजे करे, कहिड़ा सबब था ॿुधाइनि जो हिन वक़्तु ताईं उन मुतासिर जॻह ते न पहुता आहिनि? जी, इन सिलसिले में मूं ॻोठ फैज़ मोहम्मद दुरियाणी चांडियो में बाहि वारे वाक़े खे केतिरा ई कलाक गुज़री वञण खां पोइ DC दादू समीला निसार शेख साहब थोरे असिस्टेंट कमिश्नर मेहर सां बि राब्ते जी कोशिशि कई, पर उन्हनि फ़ोन अटेंड करण न कई, जंहिंजे करे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी न आहे सघी। ईअं जीअं मूं सवेर बि ज़िक्र कयो पिए त मेयर जी म्यूनिसिपल कमेटी वटि 2 फायर ब्रिगेड गाॾियूं आहिनि, हिकिड़ी वॾी गाॾी आहे ऐं हिकिड़ी नंढी गाॾी, पर हफ़्ते जे दौरान बाहि जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में वाक़िया थिया आहिनि, उते किथे बि फायर ब्रिगेड गाॾी न आहे पहुती। हीउ जेको फैज़ मोहम्मद चांडियो ॻोठ आहे, उन में बाहि वारे वाक़े जो फौरी तौर ते इतला मेयर जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया, केन शाह जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया तोड़े DC दादूअ खे ॾिनो वियो हो, पर अफ़सोस त 18 कलाक गुज़री वञण बावजूदि कंहिं बि शहर मां मेयर ख़ैरपुरनाथन शाह तोड़े दादूअ मां ऐं DC खे बर वक़्तु आगाही बावजूदि हिन वक़्तु ताईं उते ॿियो त ठहियो, पर फायर ब्रिगेड गाॾी न आहे पहुची सघी त जीअं बाहि खे मुकमिल तौरु विसाइजे। जीअं अञा जिते मुख़्तलिफ़ ॻोठ जा जेके पाड़ा आहिनि उते बाहि दुखी रही आहे, त ईअं न थिए त वरी शाम जो जीअं मिटीअ जो तूफ़ान अचे थो त वधीक को उतां चिणगो थिए ऐं कंहिं ॿिए ॻोठ में जानी नुक़सान करे या माली नुक़सान करे, पर हिन वक़्तु ताईं का उते पहल न आहे। अच्छा अनवर, जॾहिं हीउ वाक़ियो पेश आयो आहे त उहे इस्पतालनि ॾे ज़ख़्मियुनि खे वटि खणी विया, लाश उते वञी खणी विया, त इस्पताल इंतिज़ामिया जी DHO भला उते पहुतो, हेल्थ खाते को उन नोटिस वरितो या उन्हनि बि चूंडियल नुमाइंदनि वांगुरु उहा बि कल लाटार हुआ? जी, DHO मेयर अस्पताल में अब्दुल हमीद शेख मौजूदु हुयो ऐं MS बुते अस्पताल में डॉक्टर अब्दुल हमीद गोरड़ मौजूदु हुयो, जंहिं सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवणु हो त असां जेके ज़ख़्मी आया उन्हनि खे
इब्तिदाई तौर फर्स्ट एड ॾिनी, उन खां पोइ खेनि वधीक जेको आहे इलाज जे लाइ लाड़काणी अस्पताल मुंतक़िल कयो। उन्हनि जो चवणो त बाहि जा जेके ज़ख़्मी हुजनि था उन्हनि जी कंडीशन हिकिड़ी ॿी हुजे थी, तंहिंजे करे उन्हनि खे असां लाड़काणे रेफर कयो आहे। ऐं 8 जेके आहिनि ॿारनि जा लाश जेके आहे उहे सड़ियल ॻरियल हालत में उते आंदा विया रिलियुनि में वेढ़े। ऐं तव्हांखे हैरत थींदी त उहे लाश जेके आहिनि कंहिं एम्बुलेंस जे बजाए पुलिस मोबाइल में फरीदाबाद पुलिस उहे लाश जेके आहिनि उहे खणाए हिते अस्पताल आंदा, जिते उन्हनि जा पोस्टमार्टम जी जेका कार्रवाई थींदी आहे उन खां पोइ उन्हनि खे वापसि जेका आहे मेड़ अस्पताल इंतिज़ामिया पारां इहा महिरबानी कई वई त उन्हनि खे एम्बुलेंस फ्राहम कई वई ऐं उहे एम्बुलेंस में लाश निया विया आहिनि। ऐं DHO दादू जो चवणु आहे त असां ॻोठ में माण्हुनि जे इलाज ऐं वार जे लाइ उते कैंप क़ाइमु कयूं पिया ऐं फरीदाबाद BHU जी जेका टीम आहे उनखे असां उते मोकिलियो आहे। पर असुल ॻाल्हि इहा आहे त जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि जे ॿियो त चयो पर पीअण जे पाणीअ जो इंतज़ाम थी न आहे सघियो, उन्हनि खे टेंट मिली न आहिनि सघिया ऐं 18 कलाक गुज़रण बावजूदि उन्हनि खे उन्हनि जे खाध खुराक जो इंतज़ाम थी न आहे सघियो। इंतिज़ामिया ते हिकिड़ो फर्ज़ु हुयो त उन्हनि जे सड़ी ग़री वियल मासूम ॿारनि जे लाशनि जी तस्कीन कई वञे हा, पर हिन वक़्त ताईं ज़िलई इंतिज़ामिया, तहलके जी इंतिज़ामिया ऐं मक़ामी जेका छो त हुकूमती पार्टी जेका आहे पीपुल्स पार्टी उन जा ज़िले तोड़े तहलके या उन इलाइक़े जा जेके उहिदेदार आहिनि, यूनियन काउंसिल सतह जा उहिदेदार आहिनि या जेके अॻूणा मकानी इदारनि जा चूंडियल नुमाइंदा रहिया आहिनि, उन्हनि को बि उते हिन ॻोठ में न आहे पहुतो ऐं मुतासिरीन जी का बि वार थी न आहे सघी जंहिं ते। अच्छा अनवर आज़ाद, इंक्वायरी का शुरू कई वई आहे त हीअ सबबु मालूम करण जी कंहिं कोशिशि कई आहे पुलिस तरफ़ां त हीअ छाजे करे पेश आयो? छो त ज़ाहिरी तौर ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं हलनि थियूं, पर कंहिं इंक्वायरी स्टार्ट कई आहे हिन मामले ते? जी, इन सिलसिले में जेके फोती ॿारनि जा वारस आहिनि इमामदीन चांडियो ऐं सोबदार चांडियो, उन्हनि जो इल्ज़ाम हुयो त उन्हनि पंहिंजे जेके इलाइक़े जा उन्हनि जा जीअं ख़ानदानी जहिड़ा ऐं थियनि था त उन्हनि जो इल्ज़ाम हो पंहिंजे मुखालफ़नि ते, त उन्हनि बाहि ॾिनी आहे। पर हिन ॻोठ में जेका बाहि लॻी आहे उन में जेके जन घुरनि ते इल्ज़ाम हयो पियो वञे उन्हनि जा बि घर ऐं ट्रैक्टर, माल, ढोर, अनाज इहो समूरो सड़ी वियो आहे। त इन ॻोठ में रुॻो हिकिड़ी धुर का पंहिंजो महफ़ूज़ न आहे रही, सॼे ॻोठ खे बाहि लपेट में आणे छॾियो ऐं सॼो ॻोठ जेको आहे बाहि में मुतासिर थियो आहे, घर सड़ी विया आहिनि ऐं माण्हुनि जा जेके चौपायो माल आहे उहो सड़ी वियो आहे। त हिन वक़्तु हिते असां वटि DSP सतह जो को ऑफिसर मुक़ररु न आहे। DSP जी बदिलीअ खां पोइ 15 ॾींहं थी विया आहिनि त SSP दादू पारां SHO खे हुनजी जांच जे लाइ चयो वियो आहे ऐं ॿुधाए पियो वञे त थोरी देरि खां पोइ SSP दादू बि हिन ॻोठ में ॻोठाणनि पारां हिक ॿिए ते इल्ज़ामनि खां पोइ हुन ॻोठ में पहुचंदो। ठीकु आहे अनवर, महिरबानी तव्हांजी। अनवर आज़ाद अलावराय खोसो, तव्हांजी महिरबानी। इंतिहाई अहम नाज़रीन इशू हो, असां हिन ते कोशिशि कईसीं त हेॾो वॾो सिंध में सान्यो पेश अचे थो, हिन जदीद दौर में हेतिरा घर ॻोठ सॼो जो सॼो ॻोठ सड़ी वञे, मासूम ॿारड़ा सड़ी वञनि, उनखां पोइ बिलावल भुट्टो नोटिस वठे, CM नोटिस वठे, पर हिन वक़्त ताईं न को त MPA पहुचे, न DC पहुचे, न हिन वक़्त ताईं उते को टेंट पहुतो आहे, कुझु बि सूरत हाल साॻी जो साॻी आहे। माण्हू जेके आहिनि उहे बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि हिन सख़्तु गर्मी में वेठा आहिनि। नोटिस वठण जी ज़रूरत आहे, हिन वाक़े जी इंक्वायरी जी बि ज़रूरत आहे ऐं उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी ऐं उन्हनि खे कैफ़रे किरदार ऐं कटहड़ में आणण जी ज़रूरत आहे जेके एॾी वॾी नाअहली कनि था। फायर ब्रिगेड उते छो न पहुती आहे? दादू ज़िले जी जेकी बजट आहे उहा केतिरी वॾी आहे, उन बावजूदि बि चूंडियल नुमाइंदनि जो छो अहिड़ो किरदारु आहे? म्यूनसिपालिटी जेके आहे उन जा जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जो अहिड़ो किरदारु छो आहे? समूरनि मामलनि ते नोटिस वठण जी इंक्वायरी जी ज़रूरत आहे त हिन क़िस्म जा जेके वाक़िया सिंध जे अंदरि पेश अचनि था उहे पेश न अचनि। फायर ब्रिगेड जो अंग वधाइण जी ज़रूरत आहे त अहिड़ा वाक़िया पेश अचनि त फौरी तौर ते उते फायर ब्रिगेड पहुचे ऐं बाहि विसाए। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह।